उनखे त सोट अगवा कयो उनखे उहो ई तव्हांजे हवाले करे सघे थो पर उहो बि चाची ऐं सोट जे आज़ाद थियण खां पोइ। पहिरियां त तव्हां असांजी छोकिरी खे आज़ाद कयो उन खां पोइ बाक़ी ॻाल्हियूं पोइ कंदासीं। ॻाल्हि ॿुध हिते असां हज़ारे ॻाल्हियूं कंदासीं न पोइ बि पाण में निबरंदासीं कोन। जेकॾहिं तव्हां निबरण जी ॻाल्हि कंदव त निबरी वेंदासीं। मूंखे तव्हांजे कौल ऐं फेल ते को बि एतबार कोन्हे। जेकॾहिं पाण में निबिरी बि वियासीं न उहो तव्हांजो दोखो हूंदो। हाणे तूं ई ॿुधा त उन दोखे खे पोइ केरु मुंहुं ॾींदो। बाक़ी तूं छा चाहींदे त विच ते भलो साईं रखी पोइ ॻाल्हि कई। जॾहिं कंहिं कूड़े माण्हू ते एतबार ई न आहे त पोइ इहो मां एतबार कीअं कयां त तव्हां भले साईं ते हथ रखी ऐं सच ॻाल्हाईंदो। बस अदा खे पूरी पक हुई अदा अली खान त सौट ऐं चाचा ओताक ते कैद हूंदा। अदा ॻाल्हियूं उते फिटाए ईंदो छो त अदा खे असां मथां पूरो पूरो भरोसो हुयो त चाचा ऐं सोट खे असां वापसि वठी ईंदासीं। त पोइ ॿुधाए अदा हाणे असांखे छा करणु घुरिजे। जिते अदा ऐं राज़न वारा ॻाल्हियूं कनि पिया उते पहुचूं था। पोइ उते जल्दी पहुचण जी कयूं था ईअं न थिए जो को नुक़सान थी पए। अचो अदा। छा थियो काइम? मुराद वियो आहे राज़न जे तरफ़ ॻाल्हियुनि जे लाइ। दुआ कर तो पाण में निबिरी वञे। पोइ त राज़न वारा बि सोडल ऐं अदा आलम मां हथ कढण वारा न आहिनि। बसि दिलि खे दिलासा ॾियां थो मन का असांजी दुआ अघामी काइम राज़न वारा छोकिरीअ जी घुर कंदा पर मुराद उन्हनि ज़ालिमनि खे छोकिरी कॾहिं बि कोन ॾींदो। मालिक साईं अदा आलम ऐं सोडल खे पंहिंजी अमान में रखो। ख़ुदा कंदो त मुराद छॾाए ॿिन्ही खे हिते वठी। तुंहिंजे रवैये मां ईअं लॻे थो मुराद त तूं ठाण घट पंहिंजा हमरा मराइण। रज़न जेकॾहिं सच में तूं ठा करणु चाहीं थो न त पोइ ॻाल्हियूं हली मंसूर खान वटि कंदासीं। मंसूर खान खे असां कारो करे चुका आहियूं। हू असांजो दुश्मन आहे ऐं असांजे हथियारनि जा रुख़